सुजावल में प्यार जो पणू कंदड़ लाडियुनि जे ॻोठ मोहम्मद मल्ला जे रवासन मुस्मात सुगरा पंहिंजे मुड़ुसु गुलाम हुसैन चांडियो ऐं संदसि सहुरे मोहम्मद चांडियो सां गॾु तहफ़ुज़ जे लाइ प्रेस क्लब सुजावल पहुचींदा आयो आहे त मूं पंहिंजे रज़ा ख़ुशी सां ॻोठ नूर खान चांडियो जे रवासी गुलाम हुसैन चांडियो सां तारीख़ 16 फेबरवरी ते हक़ निकाह कयो आहे, जंहिं तां बिरादरी जा कुझु भाउ हसन मोहम्मद मल्ला, गुलाम हैदर, सलीम अली, हसन अल मल्ला ऐं ॿिया सख़्त काबिल आहिनि, जेके मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु लाइ उन जे माइटनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसाए केस में फसाए असांखे अलॻि करणु चाहिनि था। हिन चयो त प्यार जो परणो करण था मुंहिंजे ऐं मुंहिंजे मुड़ुसु जा जानी दुश्मन बणियल आहिनि। मुख़ालिफ़नि पारां असांजे ख़िलाफ़ु कूड़ियूं दरख़्वास्तूं बैदि मूं अॼु पंहिंजो बयानु SSP सुजावल वटि जमा करायो आहे। हिननि चयो त मथां माण्हू असांखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, उन्हनि मां असांखे जानी ऐं माली ख़तरो आहे। हिननि SSP सुजावल जे हद SHOs खे अपील कई त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे असां जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। रिपोर्टर राज़ हुसैन पठान, शाइन न्यूज़।